आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा काफ़िले में रहिजी वई। ग़ज़वा बनिल मुस्तलिक़ और हम मोटिया हुजन। आयशा साईं जी फरमाए त मुंहिंजो कजाब हूंदो हो त हिते कपिड़ा पियल पर्दे जा ॾींहं हुजनि। पोइ उहो कजाब सॼो 4 माण्हू हिते उठ त लाहे खणी छॾींदा हुआ। उठ बि आज़ाद, मां बि कजाए में वेठी आहियां कोठड़ी ॼण। रात जो वगड़ो हुजे फरमायो अर्रहील कूच करियो निकिरो असर जो टाइम। हुजूर साईं जन फरमायो हलो। साहबा किराम नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पंहिंजा कैंटर पर शुरू कया ॿधण। अम्मा आयशा साईं फरमायो त मां ख़्याल कयो त झंगड़ो भरसां हेॾो थी अचां त पोइ अॻो जेको जो उठ ते माण्हू करे ॿी साल जीअं रही वई ट्रेन जो उते हिकिड़ो हारड़ो सो किरी पियो। उहो किरी पियो तंहिं करे बीबी साहब उते रहिजी वई ॻोल्हण में। थोरी देरि ॻोल्हण में लॻी वई। हिन जो ख़्याल इहो न हो त को हिकदमि काफ़िलो हले वेंदो। सफ़र जी हालत ना तजुर्बेकारी काफ़िलो निकिरी वियो। बीबी साहब जो मां साण मोटी अचे त का शइ कान्हे न माण्हू न को इंसान चुप हू जो आलम लॻो पियो। ॿी साच त हाणे काॾे वञा ज़रूर मूंखे ॻोल्हींदा एज़ा फ़क़दूनी जॾहिं मूंखे ॻोल्हींदा इल्तमस तलाश कंदा मुंहिंजी तंहिं करे हिते हुजां। मां रही पियसि हुते हिते वेठे वेठे मूंखे निंडड़ी अची वई। मां लेटी पियसि हिते निंड में त इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन जी रड़ ॿुधमि। उन आवाज़ ते जाॻियसि। हिकदमि मां पर्दो खणी पंहिंजो दुरुस्त कयो। ॾिसां त सफ़वान पुट मुअत्तल जो मूंखे ॾिठो अथसि त इहा रड़ निकिरी वई आहे। उन जो बयान आहे त मां परे खां फ़ैज़ा रहे त इंसान जो दुख परे खां मूंखे ॾिसण में आयो। सुबुह जो बिभरा को हुजे पोइ चिम त ॾिसां त कंहिं मुस्लमान जी शइ किरी आहे छा काफ़िले जो रस्तो आहे। उहो अहिड़े कम जे लाइ ॼण हिकिड़ो काफ़िले जे पुठियां छॾिबो आहे। ॿियो वरी अॻ में जेको पाणी तलाश कंदा अचनि त जीअं काफ़िले खे रस्तो बि ॾिसे। हे सफ़ान इन जे लाइ रखियल हो। पोइ हिते सो रड़ जो हिन वठी कई ॾिठा आयशा सिद्दीक़ा त अॻे पर्दे खां अॻ में नबी साईं जे घर में वेंदा सुञाते देरि रहिजी वई। रड़ के रड़ ते जागी पई। हिन उठ खे विहारियो गोॾे ते लत ॾेई बीठो। माई साहब चढ़ी पई पंहिंजे पर्दे खे महफ़ूज़ रखी। हिन उठ जी महार कुल्हे ते रखी तकिड़ो हलण लॻो। प्यादो माण्हू काफ़िले जी रफ़्तार खां घणो तकिड़ो हूंदो आहे। अची पहुता हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उठ सां आयशा सिद्दीक़ा जो उठ कतियारनि मगर अंदरि आयशा कान्हे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा तसली आहे त मुंहिंजी आयशा हिन उठ में अंदरि वेठी आहे। पर अल्लाह जाने थो त आयशा पोइ ते रहिजी उहो आलिमुल ग़ैब व शहादत कुझ जो ॼाणंदड़ ज़ाहिर जो ॼाणंदड़ मुंहिंजो हिकिड़ो मालिक आहे। न त ईअं केरु आहे जो पंहिंजे भाती खे छॾी हलियो वञे। चइनि माण्हुनि अची कजाओ रखियो आहे उठ सां करे छॾियो। नबी साईं जे उठ सां उठ खे ॿाहिरी करे छॾियो। जॾहिं हज़रत सफ़वान आयशा सिद्दीक़ा खे हुते नियो त पोइ अजब जी हद न रही। मां आयशा त पेत रहिजी वई। हुज़ूर साईं खे ख़ुदि अजब लॻो। बसि ॻाल्हि त एतिरी हाणे इहो किसो एतिरो आहे बसि। वाक़ियात ॾाढा अजीब इन किसे में पैदा थिया आहिनि। इन इफ़्क जे मसइले में 62 इफ़्क जे हिकिड़े मामले में 62 मसइला था निकिरनि। उम्मत ते मिले रहमत ई रहमत। इफ़्क माना तुहमत ॾिनो माईअ ते। मुनाफ़िक़नि चयो चई इहा सायो करे रहिजी पई। उन सां अंजाम बेटो बकवास घणी छा चइजे। इहा रिवायत बुखारी शरीफ़ में थी अचे पई। अहिड़ी ॻाल्हियूं अचनि थियूं पई हदीस पाक न त साईं भाई ॿियो त को अचे हा या भरा तूं किसो। अमा आयशा साईं वीचारी खे ॾींहुं लॻी वियो। गर्मी थी वई सफ़र जी तकलीफ़ में हिनखे को मुदे जो बुखार थी वियो। महीनो वीचारी पई। आयशा सिद्दीक़ा थी फरमाए त नबी साईं जन ईंदा हुआ बीमारी में ॾाढियूं लिताफ़तूं महिरबानियूं मूं ते कंदा हुआ। अचनि पुछी वञनि कीअं आहीं बसि एतिरो चई हलिया वञनि। मां चवां अलाए छा नबी जो मक़ाम आहे नबी जो शान आहे कहिड़ी ख़बर कहिड़ी इज़त आहे। हिकिड़े दफ़े मां चाकरी थियसि असुर जो उथी वियो ॿाहिरि निकितसि माई हुजे मूंसां साण कुराड़ी अबा सिद्दीक़ जी पुफाट मिस्ता जी माउ कुराड़ी जी मूंखे वठी हली ॿाहिरि चई असांजो कान अमर जाहिलियत वलम न तख़िज़िल कुन फी बुयूतना असां काकूस घरनि में अञा कोन ठाहिया हुआ। तंहिं करे असांजो मामिलो अॻियो हुजे बदवियुनि वारो असुर जो ॿाहिरि निकिरी झगड़ो हूंदो भरिसां ओॾो थी अचूं बसि ईअं
सोची मां इन ख्याल सां निकिरी वियसि और थी जो मोटियासीं त कुराड़ी रहे पंहिंजे में वॾे में विचड़ी किरी पई भला को कुराड़ी को कद जी ढूंढड़ी हीअं ॾेई हाँ सोची ताए सां मिस्तव शर्म मरे में मिस्तव माई थी पंहिंजे पुट खे पिटे किरी जो त धक में वरी कॾहिं कॾहिं माण्हू खेल ॻाल्हाईंदो आहे हा सो हिन माई खणी चयो मरे में मिस्तव आयशा सिद्दीक़ा चयसि अत सुबी न रजलन बदरी ऐं फलाण बदरी माण्हू खे थी ॻाल्हाए त भविष्य सलामत आहे बदर जो साहिबी हुजे साईं बदर बि बदर हज़रत हुजूर साईं जन फरमाइनि था त ॾे हवाल जिब्राइल तव्हांजा मलाइकनि में फज़ीलत वारा कहिड़ा मलाइक चईंसि जेके बदर में मलाइक अलाह मोकिलिया हा तव्हांजे ताईद में हाणे काइनात आसमाननि जे में उन्हनि जो दर्जो मथे जीअं तुंहिंजो सहाबा में बदरियुनि जो दर्जो मथे आहे मलाइकनि जो दर्जो वरी आसमाननि में मथे आहे छो त भई नबी जा फौज में विया हा फौजी हली नबी जा बदर बि बदरी त मिस्तल बदरी करे इहो ॻाल्हियूं कुझु थोरी घणी ॿुधंदो हो त बसि वेठो हूंदो कुझु कोन पुछंदो अहिड़ियूं मुनाफ़िक़नि जे करे ॻाल्हियूं कनि त घणियूं हुन ते चिड़े कावड़ जण चुप हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन बारे में महीनो सॼो परेशान रहिया ॾाढी वॾी परेशानी हिकिड़े ॾींहुं संगत खे घुरायूं आयशा जे बारे में तव्हांजी छा सलाह साहब अकराम वटि कहिड़ो अंदाज़ो सो ॿुधाए छॾियां अबू अयूब अंसारी वञे थो घर अयूब खे थो चए फलाणी आयशा जे मुतालिक़ इहा ॻाल्हि आहे कि ख़ुदा ख़ुदा कर इहे अखर तन ॻाल्हाए फलाणा ॿुध तूं हुजे तूं सफ़ान जहिड़ो आहे कि सफ़ान पुट मुअत्तल जो मूंखे भलो आहे कि भला मां आयशा जहिड़ी आहियां कि त तूं बि आयशा जहिड़ी तूं बि आयशा जहिड़ी न आहीं चई त अबू अयूब ॿुधो मां जो ईअं पट में रहिजी वञा ऐं तूं अची निकिरे उते पोइ तुंहिंजो दीन तोखे हथ चुराइण जी इजाज़त ॾींदो या मुंहिंजो दीन मूंखे मोकल ॾींदो त मां तोखे हथ ॾियां जेकॾहिं धारिया पाण में हुजऊं हाणे त ॻाल्हि साईं चीज़ फलाणी ईअं त थी नथो सघे मूंखे मुंहिंजो दीन असली इजाज़त न ॾींदो मूंखे धारी औरत खे ॾियां चई त पोइ मुंहिंजो दीन बि नथो मूंखे इजाज़त ॾे जो मां धारी मर्द खे हथ ॾियां पोइ जॾहिं मां आयशा खां घटि आहियां तूं सफ़ान खां घटि आहियां असांजो जेको अहिड़ो फ़ैसिलो आहे त हिननि माण्हुनि जे लाइ अहिड़ो फ़ैसिलो कीअं थो करे पोइ इहो कूड़ आहे सफ़ा सफ़ेद चिटो कूड़ माईअ जो इहो आहे मामला माई थी ॻाल्हि करे पंहिंजे मुड़ुस खे थी सम्झाए चई त फलाणी मुंहिंजे दिलि में त बिल्कुलु तस्दीक आहे त इहा ॻाल्हि वाकई आहे पर ॻाल्हि हली चुकी आहे अलाह वकील आहे उहो सुञाणे पंहिंजे राज़नि अल्लाह ताला जो फरमाए लौ अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबल लरायतहु खाशियम मुतसद्दिम मिन खशियतिल्लाह असां जे हे क़ुरान नाज़िल करियो हा जबलनि ते इहे जबलनि खे ॾिसे हा त हीअं पिया कंबनि हा टुकड़ा टुकड़ा थी वञनि हे क़ुरान शरीफ़ जॾहिं नबीअ ते अचे थो सहाबा ते अचे थो आयशा सिद्दीक़ा जे लाइ अचे थो त महीनो सॼो ज़िलज़िलो अची थो वञे मुल्क जे अंदरि हा हे बि शान नुज़ूल आहे क़ुरान हुज़ूर साईं जन पंहिंजे संगत खे घुराइनि फरमाइनि था त आयशा जे मुतालिक़ तव्हांखे छा ख़्याल आहे उमर फारूक सुरियत ते थियो चईसीं आयशा ॾे ॾोह कोन्हे उमर तोखे कीअं ख़बर पई चईसीं मूंखे ख़बर पई आहे ॿुधाए वाट ॾे चईसीं वाट हीअ आहे त तव्हां जुती नालायन शरीफ़ पायूं बीठा हो पंहिंजे कदमनि में ऐं तव्हां पंहिंजे कॾहिं कॾहिं नालायन सां बि निमाज़ पढ़ाईंदा आहियो हुज़ूर साईं जन जी नालायन मुबारक पाक साफ़ हूंदी उन सां निमाज़ पढ़ाए छॾींदा चंपल जे तरीक़े ते हूंदी ऐं अरब जी मिटी अरब जो इलाइक़ो जाबलू इलाइक़ो आहे जंहिं घणो साफ़ रहंदी पाणी बाणी जो अहिड़ी का ज़मीन गरम हूंदी हुई या कीअं त पोइ उते ॼण ईअं जुतीअ सां ई निमाज़ हुज़ूर साईं जन पढ़ंदा ॿाहिरि मैदान पथर ते ॿिए परे वक़्त जो अची वञे त उते जुती मुबारक सां बीठे निमाज़ पढ़ियव त असां तव्हांखे ॾिठोसीं त तव्हां जुती मुबारक लाथी पोइ असां बि लाथी पोइ तव्हां बिना जुतीअ जी निमाज़ पढ़ाई उहा गर्मी जो हाल हो या कहिड़ो बि हाल बहरहाल सलाम फेरे पोइ मूंखे असांखां पुछियो त तव्हां छो लाथी जुती जी साईं तव्हांजो लाथी फरमायो मां ॾे त जिब्राइल आयो मूंखे चई फरमायो त मूं ॾे जिब्राइल आयो हो ऐं मूंखे चई त अलाह तो तव्हांखे फरमाए त तव्हांजी जुतीअ जे तरे में थोरी पली थी लॻल आहे तव्हांखे निमाज़ जी हैसियत में हिनखे कढी छॾ पर तव्हां ॾे त जिब्राइल कोन आयो चईसीं पर असांखे त तव्हांजी सुनत मिली न
असांजे जिब्राइल सां छा आहे, असांजो त तव्हां सां वास्तो तंहिं करे असां बि साईं हाणे ॻाल्हि आहे हीअ त जुतीअ जे तरे में जेकॾहिं थोरी ज़रड़ी पलीती जी लॻे थी त इहो रब तव्हांखे उहा नथो सही। आयशा सिद्दीक़ा ॾे जेकॾहिं ॾोह हुजे त तुंहिंजे बिस्तरे में अञा आयशा रही आहे, करोड़ को अलाह ताला कढी छॾियो। आयशा न निकिती आहे, चइबो त आयशा ॾे को ॾोह कोन्हे, आयशा साफ़ थी साईं। दलील कहिड़ो आहे ॾिसो अजीब क़िस्म जी। हज़रत उस्मान थोरो रसूली वेठो चईं आयशा सिद्दीक़ा बिल्कुलु साफ़ आहे। तोड़ कहिड़ो दलील आहे? चईं मां वटि हीअ दलील आहे त मखियूं जेके घुमनि थियूं इहे मखी जाते काथे वेंदी आहे, पोइ इन जा पेर साफ़ कोन हूंदा आहिनि। मखी जे पेर जी सफ़ाई न हुजे या तव्हां सम्झी सघो था त केतिरी घटि मानी बानी ते वेंदी आहे मखी, मानी बि असां खाई वेंदा आहियूं, आहे की न? शयुनि ते ॿियो टियों कतल खजूर ते कोई वेहनि मखी, पर अल्लाह तबारक व तआला अहिड़ो गयूर आहे जो इहा मखी जीअं हर जाइ ते वेहंदी आहे, पोइ पलीते ते बि वेहंदी आहे, तुंहिंजे जिस्म मुक़दस ते रब इहा मखी नथो सहे। पोइ आयशा सिद्दीक़ा ॾे ॾोह हुजे त कीअं तुंहिंजे जिस्म सां इहा आयशा लॻे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अली साईं ॾे तवजो कयो, अली तुंहिंजो छा ख़्यालु आहे? हज़रत अली ॾिठो त हेॾा मुर्सद हेॾा ज़बरदस्त दलील पेश कया अथनि, अञा नबी साईं जन पुछनि था। हिकु गयूर इंसान जी गैरत खे लाहिण जे लाइ मोड़ ॾियणु हिकिड़ी हिकमत हूंदी आहे। ईअं ठोस जवाबु ॾेई कंहिंजी गैरत लाहिण इहा बि आसान न आहे। हाणे हिननि ॾिठो त तारियो ॻाल्हि खे त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हेॾा अजीब जवाब अजीब तरीन शख़्सनि ॾिना आहिनि। जेके पुछणो हुजे सो पुछो, जेके पुछणो हुजे सो पुछो। ते आयशा जे मुतलिक़ तुंहिंजो छा ख़्यालु आहे? चई त आयशा खे मां अहिड़ो लॻो आहे जो जहिड़ो हिकु क़ाबिल सराफ़ ख़ालिस सोन में ऐब ॾिसे। क़ाबिल सराफ़ ख़ालिस सोन में ऐब ॾिसंदा को चवंदा त सचो सोना। मां आयशा खे अहिड़ो सचो लॻो आहे। अलबत्ता हिकिड़ी ॻाल्हि अथसि, तनाम अन इजीन अहलिहा, पंहिंजे घर वारनि घर जे अटे ॻोथल खां निंड पइजी वेंदी आहे। फताकुल ताजिन फताकुल हताजिन, पोइ ईंदो जो आहे ईंदी जो आहे बकरी को छेड़ो घर जो त खाई वेंदो अटो ॻोथल। इहे सो हिन जा कम आहिनि जो कॾहिं निंड वठी वेंदी अथसि, कॾहिं गाफ़िल हूंदी आहे, कॾहिं ॿिए पासे में हूंदो अथसि अटो ॻोथल रखियो हूंदो आहे, मानी पचाइण खां अॻु में बकरी खाई वेंदी अथसि। इहा त ॻाल्हि कान्हे, घरनि में ध्यानु थो कमु आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते चढ़िया, फरमाए त मई आज़ुरनी फी अहली, तव्हां मुंहिंजो केरु आहे जो मूंसां रज़ा लाजी कंदो, माज़रत कंदो मुंहिंजी घरवारी में, जो मूंखे मुंहिंजे घरवारी जे बारे में ॾाढो माण्हुनि ॾुख हुयो आहे, तव्हां मुंहिंजा को आहे मूंसां हमदर्दी करण वारो? केॾा ॾुख जहिड़ा जो मूंखे हेतिरे क़दुरु मुंहिंजे घरवारी जे बारे में माण्हू ईंदा आयो आहे, तव्हां में आहे को माज़रत करण वारो? हज़रत साद चईं मां तोसां माज़रत थो करियां, जे इहो माण्हू मुंहिंजे कबीले जो हुजे हा गर्दन लाहियां असां, पर असांजे भाउनि जे कबीले जो आहे, ख़ज़रत जी कबीले जो आहे, तंहिं करे जेकी तुंहिंजो हुकुम हुजे। त हुन साद बिन अबी वक़ास उथियो, उन उथी चयो हुयो त रजुल सालिह, पर उथी चई त लन तक़्तुल हुआ बदन, या अदु अल्लाह, तूं असांजे हमराह खे क़त्ल कंदे, अल्लाह जा दुश्मन। हिन चयुसि तूं आहीं ख़ुदा जो दुश्मन, ख़ुदा जे रसूल जो दुश्मन, जो मुनाफ़िक़नि जी थो तरफ़दारी करे। फतलाहा कबीलतान, ॿई कबीला पाण में गॾिजी विया मस्जिद जे अंदरि। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त वेहो, बस करे वेहो, अञा जो बस करे वेठा, फरमायो त बस का ज़रूरत आहे। माना नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो हक़, पंहिंजे घर वारनि जो अहल बैत जो हक़ ऐं एतिरे क़दुरु घटि वधि ॻाल्हाइण जो मामिलो हिन उम्मत जे सुलह जे मथां क़ुर्बान करे छॾियो त इहा सुलह में हुजे, असांखे जेका का सुलह खे परवाह न आहे। इहे हुया नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहीम थे। कुरान शरीफ़ जो 10 आयतूं अचे आयशा सिद्दीक़ा जे शान में, सूरत नूर जे अंदरि 10 आयतूं उहे नबी साईं पढ़ी ॿुधायूं, मामिलो साफ़ थियो ख़तम। अबू बकर सिद्दीक़ कसम खयो, चयाईं मिस्तह खे मां ख़ैरात न ॾींदुसि, अॻिते मां हुन सां पंहिंजी मदद न कंदुसि, ग़रीब हो, मुहाजिर हो, मिस्कीन।
हज़रत सिद्दीक़ अकबर तिजारत भी कंदो हो, कमाईंदो बि हो, पोइ हिन खे बि ॾींदो हो, पंहिंजनि ॿियनि ग़रीबनि माइटनि खे बि ॾींदो। अॼु कसम खयईं त जंहिं नबीअ जे घर वारीअ ते तोहमत ॾिनी आहे हिन खे अबू बकर सिद्दीक़ ख़र्च ॾे, थी नथो कसम खणी अलाह करे छॾी, ख़ुदा जी कसम, बस न ॾिबो। ऐं इहो दिलि में हिन कसम खणी अहदनामो पको करे छॾियो। अल्लाह ताला क़ुरान जी आयत नाज़िल थी, साॻी सूरत नूर में, वला यातल उलुल फज़ल मिनकुम अस्साब ऐं युतुल फुक़रा, तव्हां में फज़ीलत वारो हमरा कसम थो खणे ग़रीबनि जे इमदाद ॾियण खां, छो कसम न खणे? लफ़्ज़नि जी माना सम्झो कि न? अल्लाह फरमायो तव्हां मथां हिकु फज़ीलत जो साहिब, भलाईअ जो मालिक कसम थो खणे त मां ग़रीबनि सां मदद न कंदुसि, छो कसम न खणे? हाणे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जॾहिं आयत नाज़िल थी, अबू बकर सिद्दीक़ ॾे माण्हू मोकिले। जॾहिं अबू बकर सिद्दीक़ आयो चई त सिद्दीक़ अकबर चईसीं लबैक सादिक़, तो को कसम कयो आहे? इहा ॻाल्हि सम्झ सोचनि था, तो को कसम कयो आहे छा? ॾिसी हा कसम कयो। माना उलुल फज़ल जो अखर जेको आयो क़ुर में नबीअ ते नाज़िल थियो, तव्हां मथां फज़ीलत वारे खे कसम न खणणो आहे। अल्लाह ताला इहा गुज़ारत ॾेई छॾी त फज़ीलत वारो कसम न खणे। अल्लाह खे बि मालूम हो, नबी खे बि मालूम हो। नबी साईं जन इन में सिद्दीक़ अकबर खे घुरायो, न उमर फारूक खे घुरायो, न उस्मान गनी खे न घुरायो, न हज़रत अली साईं खे घुरायो, न तलह ज़ुबैर खे घुरायो, न साद सईद खे घुरायो, न कंहिं ॿिए माण्हू खे घुरायो, न अबू उबैदा बिन जराह खे घुरायो, अशरतुल मुबशरा ॿिया बि केतिरा हुया, कंहिं खे न घुरायो। घुरायो सिद्दीक़ अकबर खे, चई अदा तूं कसम खयो आहे छा? जिहाद साईं मां कसम खयो आहे। कहिड़ो कसम बि तुंहिंजो? चई साईं मां मिस्ताह खे कसम खयो आहे त न ॾींदुसि। फरमायो अल्लाह त फरमाए त तव्हां मुंहिंजो फज़ीलत वारे खे कसम न खणणु घुरिजे, ग़रीबनि जे ॾियण खां कसम न खणे। छा अल्लाह तव्हांजा गुनाह बख़्शे? इहा ॻाल्हि तव्हांखे नथी पसंदि अचे? चई साईं रब मुंहिंजा गुनाह बख़्शे, इहा ॻाल्हि मूंखे पसंदि अचे थी, मां कसम खे टोड़ियां थो, इहा वरी ख़ैरात हिन खे ॾींदुसि। तंहिंजी माना त सिद्दीक़ अकबर जी फज़ीलत इहा क़ुर में ईअं साबित आहे जो अल्लाह मोकिली, नबीअ सुञाती, सिद्दीक़ अकबर खे सॾु करे ऐं पुछियुसि त वरी कसम बि उन वटि लथो। हाणे जेकॾहिं को शख़्स चवंदो त सिद्दीक़ अकबर 1.25 लाख सहाबा जो सरदार न आहे त उहो काफ़िर, छो त क़ुर तो हुनजी फज़ीलत बयानु करे न। या न त ॿी का माना करियोसि का ॿी माना, या आयत क़ुर जी कॾहिं कॾहिं क़ुर में ख़ुदा खे चयोसि मोटाए वठो, आयत नथी खपे असांखे। जे आयत मञी अथव त माना बि करियोसि, जे माना बि नथा करियो त फज़ीलत मञोसि। 1.25 लाख सहाबा जो सरदार चओसि। सलात पढ़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लम।